सुभान अल्लाह। मेहमान खास आलम जाकिर मसाइब हुसैन फजाइल हुसैन ॻाल्हायो। बुलबुले बाग़ी रिसालत फ़ख्र अहले सुन्नत जनाब मोहतरम मुकरम नायब बुलबुले मदीना बुलबुले सिंध असांजो हाफिज अली अकबर साहब दामत बरकातुहुल आलिया जन असांजे दिल जी धड़कन आहिनि। गुज़ारिश आहे त ही जेकी तव्हांजे मोहब्बत वारा अॼु मोहब्बत जे देरे में गॾु थिया आहिनि न, उहे तव्हांजे मसाइब हुसैन जे लाइ दरिया टपी हित पहुता अथव। ॾिसो माण्हू माण्हूअ में आहे, छो न मां ईअं चवां त हज़ारनि में आहियो, पर छो न ईअं चवां त 5,000 में आहियो, पर थी सघे थो त 10,000 में हुजो। भला जे ईअं बि थी सघे थो त दस्तगीर जे 11 वारे जे 11,000 में हुजो। सुभान अल्लाह चओ। मोहब्बत रो आई हाफ़िज़ अली अकबर साहब 40 साल असां वटि आयल आहे। जॾहिं 50 माण्हू बि असांजी हिक देग न पिया खाइनि। साईं जी वॾी महिनत आहे, काविश आहे, कोशिश आहे, ख़िदमत आहे, जंहिं पंहिंजे नूरानी ख़िताब सां मोहब्बत जे माण्हुनि जो मेड़ पैदा कयो आहे। मां उन जो बेहद ममनून ऐं मशकूर आहियां। ऐं साईं जन असां सां मोहब्बत रखंदड़ रुगो 40 सालनि जा न, मगर इन खां बि अॻु में जा 80 जे ॾहाके खां बि अॻु में हाफ़िज़ अली अकबर साहब असां गॾु थी ऐं मोटर साइकिलनि ते बि असां पार जा पंथ कया। चओ सुभान अल्लाह। बिला ताख़ीर जे साईं हाफ़िज़ अली अकबर साहब माशा अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलनब्लुवन्नकुम बिशैइम मिनल खौफ़ि वल जू'i वनक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम
बशर की सरबुलंदी में भी कोई राज होता है। बशर की सरबुलंदी में भी कोई राज होता है, जो सिर दे दे सरे मैदान वही सरफराज होता है। जहां में खत्म होती है हुदूदे इंसानी, वहीं से पंजतन की शान का आगाज होता है। इकबाल जो शेरा अल्लाह रब्बुल आलमीन जे कुरान मजीद मां आयत मुबारक पढ़िया, इन्हीं जो तर्जुमो बुधो पंहिंजा ईमान ताज़ा कयो। अल्लाह ताला फरमायो वलनबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ वनक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबशिर साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून। अल्लाह ताला तो फरमाए पियो त वलनबलवन्नकुम, मां जरूर जरूर तव्हां खे आज़माईंदुसि, बिशैइन मिनल खौफ, कुछ डप सां ऐं खौफ सां भी आज़माईंदुसि, वल जूअ, उन्हनि ऐं बुखुनि सां बि तव्हां खे आज़माईंदुसि, वनक़्सिम मिनल अमवाल, तव्हांजे मालनि में नुक़सान विझी भी तव्हां खे आज़माईंदुसि, तव्हांजे मेवन में घटिताई आणे भी तव्हां खे आज़माईंदुसि, वल अनफुस, तव्हांजे बदन में बीमारियों विझी भी तव्हां खे आज़माईंदुसि, तव्हांजा सिर घुरी भी तव्हां खे आज़माईंदुसि, वसमरात, तव्हांजा बाग बर्बाद करे भी तव्हां खे आज़माईंदुसि, या त इहे ज़माने जा बाग बर्बाद करे तव्हां खे आज़माईंदुसि, या तव्हांजे दिल जा गुल पुट मारे तव्हां खे आज़माईंदुसि। वबशिर साबिरीन, हसन हुसैन जा नाना हाणे मोजन साबिरनि बाननि खे ख़ुशख़बरी ॿुधाए त अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन, जॾहिं मां पंहिंजे बाननि ते मुसीबतूं थो कयां, तकलीफ़ूं थो ॾियान, बीमारियूं थो ॾियान, जवान पुट थो मारियान, पिरी प्यारा दोस्त थो मारियान, बरसातियूं आणे करे फसल थो तबाह कयान, उन्हनि ऐं बुखुनि में थो पाह कयान, दुश्मन जा खौफ खिरास ॾेई भी करे थो इन्हनि खे मां आज़माया, पोइ मुंहिंजा बाना इन्हनि मुंहिंजनि तकलीफ़ुनि ते
धक पाण खे न हणंदा आहिनि पिटको कुटको न कंदा आहिनि रानुनि ते धक न हणंदा आहिनि त ओ अल्लाह साईं असांजा बेड़ा बर्बाद करे छॾियई ये नाशुक्रिया वारा कलमा न चवंदा आहिनि जॾहिं मां अल्लाह जे तरफ़ खां जेका ॻाल्हि तकलीफ़ पहुचंदी अथनि त बस ये चवंदा आहिनि कालू माना चवंदा आहिनि जमो हिकिड़ो न सभु चवंदा आहिनि कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन बस असां अल्लाह जी मिल्क आहियूं ऐं असांखे मोटणो आहे जेका रब जी रज़ा साबाने जी रज़ा हे सॼो दुनिया बाग पुनल रब जो वा कच्चो पटे उन्हीअ जी मर्ज़ी पक्को पटे उन्हीअ जी मर्ज़ी पर जे पंहिंजे बाग खे ट्रैक्टर हणाए छॾे त संदसि कुछण जी जाइ असांखे कान्हे का ये गालियूं दिल सां हंडायो जे सुन्नी आयो पंहिंजूं नानियूं पंहिंजूं मासियूं पंहिंजा रिश्ता प्यारा न कयो पंहिंजे मुर्शिद हुसैन खे राज़ी करण जी कोशिश कयो छो त इहा हिकु हदीस त असांजे सही बुखारीअ में आहे जो नबी फरमायो त लैस मिन्ना मन दरबल खुदूद व शक्कल जुयूब वदआ बिदअवल जाहिलियत औ कमा कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं जो फरमाना सनद साहे त जेके मुसीबत जे वक्त में तकलीफ़ जे वक्त में दुखन जे सूरन जे वक्त में जेके पंहिंजा गिरेबान था पटन फाड़नि ऐं मोह मथे के धक था हणनि सथरनि ते धक हणी वावेला था कनि जज़ो फज़ो था कनि इन्हनि को पुछ त सही त जज़ो फज़ो जी माना छा आहे रड़ियूं था कनि चीखा था कनि हसन हुसैन जे नाले फरमायो त इहे असां मो न आहिनि ऐं मां अॼु बि मौला अली मुश्किल कुशा जो फरमान ॿुधायां थो नहजुल बलागह में आ मोहब्बत ते रोलण करणो को परे कोने पाण दहशतगर्द न आहियूं ये तस्बीह मदीने शरीफ जी सलात पढ़ंदा ईंदा आहियूं वाइज कई वरी लथा हलिया वेंदा आहियूं सैयद साईं गुलाम मुस्तफा छा नहजुल बलागह में मौला अली साईं फरमायो त जेको मुसीबत जे वक्त में पंहिंजे रान ते धक थो हणे उन जो अमल ज़ाया थिए त जे करे अल्लाह ताला जे रज़ा ते राज़ी रहणो वा महबूबा ने इन्हनि मुंहिंजनि पाननि खे ख़ुशख़बरी ॿुधाए त जॾहिं मुंहिंजे तकलीफ़ुनि ॾिनल ते सब्र था कनि ऐं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन था चवनि क़ुरान जो इनकार करणु काफ़र आहे पोइ जेॾी महिल इहे मुंहिंजे क़ुरान ते अमल था कनि बाक़ी हा जेॾी महिल मुहबत जी रिकत तारी थी वञे दिलि ते पोइ उछगार ॾेई सघनि था अखियुनि खां ॻोड़ा काढ़े सघनि था बस एतिरी इजाज़त आहे रुओ इहो कल्ब जी दिलि जी राहत आहे इहो अॻिले जे लाइ शफ़क़त आहे ऐं रुवणु
ईमान जी निशानिया ऐं रसूलुल्लाह जी सुन्नत आ। बस तव्हां जेको जो सिलसिलो जारी कयो वा तव्हां ॾेखारियो असांखे रसूलुल्लाह जे शरीयत में त जाते हेतिरियूं ॻाल्हियूं कयूं था त ॿिनि धकनि हणण में असांखे बि तकलीफ़ कान थींदी। गैरत पाण में पैदा कयो, हिम्मत कयो, पोइ इन्हीअ जो तव्हांखे इहो सिलो मिलंदो त क़यामत में तव्हां रसूलुल्लाह जा सिपाही थी उथंदव। पोइ जेके अल्लाह जे फरमान खे मञनि था हाणे अल्लाह ताला उन्हनि खे इनाम थो ॾिए। महबूब अहिड़नि साबरनि बाननि खे हाणे हीअ ख़ुशख़बरी ॾे त रब थो चवे पोइ त उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइक हुमुल मुहतदून। चवे ने त अल्लाह तो तव्हांखे चवे त ओ ये सब्र मुंहिंजा बाना हाणे मां रब जूं रहमतूं बि इन्हनि जे लाइ हिन, मां रब जूं बरकतूं बि इन्हनि जे लाइ आहिनि। व उलाइक हुमुल मुहतदून ऐं इहे ई हिदायत वारा आहिनि। केड़ा तो कुरान शरीफ जा अजीब गरीब लफ्ज मुबारक है। गर्मी वाकई आहे पर कुछ इश्क जी सीसराटी पाण में पैदा कर। जडे साबरन बारन के खुदा तबारक व तआला फरमायो त उलाइक हुमुल मुहतदून इहे ई हिदायत वारा आहिनि। त केडो तोखे खुदा सब्र जो सिलो ॾिनो आ, तोखे खुदा हिदायत वारो फरमायो ऐं खुदा फरमायो त इहे ई सिधे रस्ते ते आहिनि, इहे ई सिधी बाट ते आहिनि। सुभान अल्लाह करे हा त रब खे ॾाढो वणे हा। असांखे छॾे ॾियो, असां सुभान अल्लाह जे लाइ कुॾायूं। असां हर वक्त पंहिंजे रब खे ईअं अर्ज़ु कंदा आहियूं त जेकी करे बंदो सो विड़ो जी ॾोह पारस आ लोह जे संजे ता सोन थिया। बाक़ी दुख सुख इहो इंसान जे जिंदगीअ में शामिल हाल आहे। कोई भी अहिड़ो इंसान न आहे जंहिं पंहिंजी जिंदगीअ में दुख ॾिठो हुजे वरी सुख ॾिठो हुजे। ये ॿई ॻाल्हियूं आहिनि न, थोरो ॻाल्हायो भला। जे ख़ुदा ज़बान न ॾिनी अथव त कंदसि हीअं कयो या हीअं कयो, ईअं त कयो न। त जेतिरो माण्हू पंहिंजी ताकत रखे थो त खुदा तबारक व तआला कुरान में फरमाए तो ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। मां तव्हां जे ताकत आख़िर तव्हां खे तकलीफ़ ॾींदो आहियां, वधीक न ॾींदो आहियां। जेतिरी मुंहिंजी ताकत ही, जेतिरी मोहम्मद अमीन जी ताकत आ, जेसि ताईं जेतिरी ताकत साजिद डहराज जी आ, त याने मां तव्हां खे जेका तकलीफ़ ॾींदुसि तव्हां जे ताकत खां वधीक न ॾींदुसि। त जेॾो हुसैन ताकत वारो हो ओतिरी ख़ुदा तकलीफ़ ॾिनसि। नथा ॻाल्हाइनि। जेॾो जवान खे थाव हो, बहादुर हो, शुजाओ हो, सख़्त
सखी भी अहिड़ो जो जेड़ी मल सजो बदन चिकना चूर थस जख्मन सा हाने इब्ने साद चयो तड़े केरा तमामे जेको हुसैन जो सिर कलम करे तलवार सा वो हिकड़ो यजीदी आयो त कंपन लगो तलवार हथ मो किरी पियस को आयो ॾिसी चई त मां जी दिल नथो ॿधी सघां जो हुसैन जे सिर खे कटिया इए कंदे कंदे हिकड़ो चौथो या पंजो यजीदी आयो त उन्हीअ खे इमाम हुसैन चयो त तूं मुझो कातिल नाहे मोटी वन तू जन्नती आ इमाम साईं फरमाए त तू मोटी वन तू मुझो कातिल नाहे ऐं तू जन्नती आ त हिन उते ई नारो हयो त वाह हुसैन तुंहिंजी सखा यजीद के लश्कर में रहो आया तलवार खड़ी करे तू जो सिर कलम करण आयो आया तू चवे तो तू मुझो कातिल ना है तू मोटी वंज तू जन्नती आ तो हुन जे दिल जा दरवाजा खुली पिया हिन ही तलवार सा इब्ने साद जो हाने तो सिर वनी कटिया जेडी मल जो आयो त ही इब्ने साद बैठो हो हुनजा बॉडीगार्ड चौधारी तलवारूं खयूं बीठा हा पहरेदार जहिड़े तोखे जो मोकिलियुमि त हुसैन जो सिर कलम कर चई त मां वयुसि मुहम्मद जे नवासे जी मां सखावत ॾिठी मूंखे चई त तूं मुंहिंजो कातिल नाहे तूं जन्नती आ मूंखे जन्नती चयो अथई हाणे सिर कलम तुंहिंजो थो कयां उते ही जेडी मल जो तलवार सिधी कई त हिन खे यजीद जा बॉडीगार्ड जेके हुया वठी विया दस्यऊंसि तलवार सां हिन खे शहीद करे छॾियऊं वञी जन्नत जा मज़ा माणी अबा इमाम साईं चाहे हा सब कुछ करे सके पियो पाण खीमन जे चौधारी खंदक खणाई हन उन्हीअ में बाहि ॿाराई आहिनि त जीअं को दुश्मन न हमलो करे सके सिर्फ दरवाजो हिकु हो अचण वञण जो त हिकिड़ो यजीदी घोड़े ते आयो त ठठोल ऐं मज़ाक करे इमाम साईं खे तो चवे पियो त दोज़ख जे बाहि खां अॻु में ई पाण खे बाहि में विझराए छॾियो थी बसि हिन जो इहो तानो ॾियणु मथे आसमान ॾे इमाम साईं ॾिठो बसि ॾिसण हो तो वठी जो घोड़े हिन खे खयो त हे घोड़े तो किरियो इन रिकेब में हिन जा पेर फासी विया पंहिंजे घोड़े हिन खे ड्रोड़ाए वञी खंदक में बाहि में उछलियो ॿियो माण्हू आयो इमाम साईं खे अचे तानो ॾिनई ॾिसे थो नारे फुरात शफ़ाफ पानी थधो तू ढुक ई तो पी नथो सघे यजीद जी भैया त न करे बसि हिन जो तानो ॾियणु मथे आसमान ॾे नज़र करे रब खे चई त हिन खे उञो मार उते जो उते किरियो पानी पानी अल अत्श पानी पानी यजीदी पानी भरे अचनि हिन जो वात पटिजई कोन पियो उञ करे 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 मरी एड़े के कमजोर था चओ बाबा रब सां पाण सौदो करे आयो खिल खुशीअ सां ॾिनई जेड़ी महल सुकरा मदीने में आ चई त अबा मूंखे वठी हल चई त न चई छो चई शरई सबब आ तो जो मुड़स हिते कोने को हसन मसना वापार सां वियल आ मां तोखे बग़ैर मुड़स जे इजाज़त खां सवा तोखे वठी नथो सघां
यो उज़ुर आहे जे तुंहिंजो मुड़ुसु हुजे हा त मां उन खां मोकल वठां हा तोखे वठी हलां हा पुट पोइ जेॾी महिल जो मोकिलाइण आई पंहिंजनि मिटनि खां अबाणनि खां त चई त मूंखे असगर त ॾियो त मां घड़ी खनि सिक लाहियांसि जेॾी महिल जो छोकिरा पंहिंजे कच्छ ते खयुसि त कहीं ॾे बि असगर न पियो वञे न माउ ॾे पियो वञे न ज़ैनब ॾे पियो वञे न सकीना ॾे पियो वञे आहे नंढड़ो छोकिरा जे छातीअ खां सवा काॾे न पियो वञे चई त सिफारिश करे थो अबूअ खे मतां मुमकिन आहे त मूंखे वठी हले इमाम साईं फरमायो त परे थियो मां थो असगर खे वठी अचां आयो इन 6 महीननि जे नंढड़े खीर पिया खे कन में अलाए छा अचे चयईंसि त साईं जे भकुर में हलियो आयो छोकिरा चयसि त कसम थी रब जो मोकिलायूं त वञे थो पर असगर खे छा चयोमांसि त जे तूं करबला न हलंदे त तुंहिंजे पारां तुंहिंजो तीर केरु झलींदो इन मां साबित थियो त ख़बर आहे हर हिकु लम्हे जी हर हिकु दुख जी हर हिकु सूर जी ख़बर आहे पर इहो चौन हो जंहिं इहे तकलीफ़ां दुख बर्दाश्त कया जेकॾहिं एतिरी तकलीफ़ ऐं दुख अचे वियुसि त उते करबला जे मैदान में बि इमाम साईं खां वध में वधि हे ॻोढ़ा किरिया आहिनि जेॾी महिल जो पाण तयारी पिया कनि न त सकीना साण समझी वई त अबो वञे थो करबला जे मैदान में त नंढड़ीअ 7 सालनि जी सकीना अबा अबा करे सॾींदी हुअसि वरी सीने ते सुम्ही पवंदी हुअसि इहो मशहूर आहे त निंड ई इमाम साईं जे सीने ते कंदी पोइ अर्ज़ु कईसि त या अबताह इस्तलम तलिल मौत बाबा तूं भी मौत जी तैयारी थो करे पाण फरमायूंसि त या सकीनत कैफ ला यस्तलिम लिल मौत मल्ला नासिरुहु वला मुईनुन ऐ बचड़ी सकीना जंहिंजो हितड़े कोई यारो मददगार न हुजे त पुट वो मौत जी तैयारी न करे त ॿियो छा करे त हिते सकीना चयसि त पोइ रदना इला हरम जदना पोइ असांखे त नाने जे मदीने मोकिले न बस जेॾी महिल जो इहे नंढड़ीअ सकीना लफ़्ज़ चया त फबकल हुसैन इमाम साईं रोई ओ इहा अखियुनि मां पाणी हारियो क़ुरान जूं आयतूं लिखियूं पयूं अथव शहीदनि जे शान में क़ुरान भरियो पियो अथव इन क़ुरान जूं लोलियूं ॾियो लख सलात जा पढ़ो वुज़ूअ सां रहो 9 तारीख़ रोज़ा रखो इमाम साईं जो रोज़ा रखिया न करबला जे मैदान में तुंहिंजो रोज़ो त है 12 कलाकनि जो 14 कलाकनि जो इमाम साईं जो हो 8 ॾींहंनि जो रोज़ो तव्हां रोज़ा खोलींदा आहियो सजल थे जो अज़ान अचे मगर टाक मंझंदि जो हुसैन जो रोज़ो खोले ये आशिक़नि जूं इबादतूं हिकिड़ियूं आहिनि आबिदनि जूं नमाज़ूं ॿियूं आहिनि पोइ ये सभु ख़त्मा इमाम साईं ॾे मोकिलियो इमाम साईं ॾे तोहफ़ो करे मोकिलियो ठीकु आहे थोरो ॻाल्हायो वरी धननि जा तोहफ़ा वरी के ॿिया आहिनि उहे मोकिलनि तव्हां खां थो पुछां त इहो सुन्नत जमात वारो तोहफ़ो हुसैन करबला में क़बूल फरमाईंदो या हिननि वारो न ॻाल्हाए ॻाल्हाए जेके शराब में धत हूंदा से कहिड़ा तोहफ़ा मोकिलींदा
से तोहफा केड़ा न ॻाल्हायो था न ॻाल्हायो था तव्हांजो असां आख़िर ॾोह कयो कहिड़ो आहे नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी। जेड़ी माल करबला जे मैदान में सब साथी कुर्बान थी वैसे हाने पान नाने रसूलुल्लाह जी दस्तार थो बधे बाबे जी जुल्फकार हथ में तो खणे हजरत हमज़े साईं जो नेज़ो तो खणे जाफर तैयार जी ढाल तो खणे आरानियूं ॾिसनि पयूं पोइ चईं हाणे उथो हिकिड़ो दफ़ो दीदार मुंहिंजो कयो वरी क़यामत ताईं दीदार मुंहिंजो तव्हां मुंहुं न ॾिसी सघंदियूं ऐं जॾहिं मदीने ॾे वञो त सुगरा खे मुंहिंजा सलाम तमामु घणा चइजो हौज़ कौसर ते वरी मिलंदासीं जुदाई कान्हे घोड़ो अदब वारो मैमून भी नालो अचे तो किताबन में पर जुल जनाह नालो नथो अचे कहीं भी किताब में मां ॿिया इन घोड़े जा नाला ॾिठा आहिनि हाणे हिन वक़्तु ज़हन में नथो अचे हे मुंहिंजा शागिर्द आहिनि मेहरबानी तव्हांजी नवाज़िश आहे असांजे मथां सुभान अल्लाह पर अहिड़ो त अदब वारो हो जो जेड़ी मल करबला जे मैदान में इमाम साईं शहीद थियो सिर मुबारक कटजी वियो सजदे में तहे घोड़ो आयो लाशत उते पांजन जा परावन जा भी पिया सबनी के ॾिसंदो संगंदो इमाम साईं जे मथों जेड़ी मल आयो ॾिठई त सिर त साईं जो कोने पर खुशबू त साईं जी वाह वाह घोड़ा इन घोड़े साईं जे हथ मुबारक में पांजो मुंह बोड़ियो हिड़काट कदो अहल बैत जे खीमन ॾे आयो त ज़ैनब पुछिस त मुंहिंजो अदा काथे छॾे आए सकीना पुछिस अरबीअ में त मुंहिंजो अबू काथे छॾे आए वरी साईं जे घर वारनि पुछो इन्हीअ घोड़े खां त असांजो सरदार काथे छॾे त इहो घोड़े जे अखियुनि मां पाणी वहे पियो बस आॾाणियूं सम्झी वयूं त जेको हाणे घोड़े ते लाहे सो शहीद थी चुको वा ऐं पोइ आयो वा पर ईअं सफ़ा मदहोश आहे मदहोश त इब्ने सअद चो तड़े इन्हीअ घोड़े खे वठो हुननि वठण वारी कई पर इन्हीअ जा घोड़े जा इमाम साहब जे जा सुंभ जेके हासे तीरनि तलवारुनि खां बि ज़्यादा वाह वाह अचे जेड़ी महिल जो यज़ीदनि खे हया ताईं धक तकरीबन 50-60 यज़ीदी वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह घोड़े जो यो कमाल आहे त हुसैन जो कमाल छा हूंदो जेड़ी महिल छॾे विया इब्ने सअद चो त बस न घोड़े खे छॾे ॾियो हे वठण न ॾींदो त साॻो वरी इमाम पाक जे मथों आयो आहे जे बीठो आहे नबी साईं जी नवासे खे कदमनि ते चुमियूं ॾिनई बस चुमियूं ॾेई ऐं जो हीअ बरमोह कयई त कंहिंखे ख़बर न पई त काॾे मगर पंहिंजे स्वार जे स्वारीअ हुजण जो हक़ अदा करे हक़ अदा करे जीअं नबी साईं जे मिसाल खां पोइ याफूर गॾो खूह में वञी ॻाल्हायो लख जी ॻाल्हि कुसवा ॾाची 2-3 ॾींहं गुज़रिया त
तो अल्लाह साईं ने डाची के ज़बान दिनी अम्मा खातून जन्नत वठ आई अम्मा साण जे झोलीअ में पांजो चे मोह रखई डाची के चई त बाबे जे जुदाई में रोए थी चई त हा रुआ भी थी पर वन्या थी ओरे को पैगाम हुजे त दे त मा खई ये दुखन सूरन जूं गालियूं आहिनि इन में को शक कोने पर अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहणो आ यार बेटा ये जो हिकड़ो शहर चवा मुंजी इहो गालायण हिक पासे हुंदो हिन शहर ते अमल कंदे सुभान अल्लाह लतीफ साईं दो फरमाए पो त रे यूं राज़ी रूह में मथे रब रज़ा मन्याऊं मोहब्बत सी कादिर जी कज़ा रदी अल्लाह अनहुम वरदू अनहु जोगिन इया जज़ा देई साख सजा गुरखे गडिया कापड़ी नाए व समझ में सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरका जे प्यारे महबूब जे बचड़े तैयारी कई हाने घोड़ो बाहर बीठो वा लतीफ तो तर्जमो करे तो घोड़ो घोट पलाणियो मथ से जीन धरे अली शेर पुटन के उफो सद करे पर कज़ा किए टरे जन अमर इलाही आइयो सुभान अल्लाह जेड़ी मल घोड़े ते सवार थी आने वने पियो तो पोयो पांजी वफादार भेण ज़ैनब सॾु कयुसि या हुसैन इब्न अली या कुर्रत ऐन नबी ताल इस्तरीहन इस्तरीहन ओ नबी जे कुल्हन जा सार अली जे अखन जा ठार हिकड़ो दफो त घोड़े जूं वागू पोइते वराए अचे मेहरबानी करे खीमन में पांजो दीदार कराए त तोखे ॾिसी सुकून हासिल कयूं घोड़ा भी हुते असली इए पियो ॻाल्हियूं पंहिंजे मालिक जूं सम्झे जीअं माण्हू सम्झे इहो सोबत जो असर बेशक भेण जो सॾु थियो वा ज़रूर वञणो पवंदो अंदर तंबुन में अचे पंहिंजे भेण खे फरमाई त ॻाल्हि ॿुध औ नहीं मोहम्मद कुसी आई त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चई कासिम कुर्बान थी आयो त अल्लाह जे कय ते राज़ी थियऊ अली अकबर हम शिकले पैगंबर लुटजी आयो त राणे रब जे रज़ा ते राज़ी रहऊ अब्बास कुसी आयो त इन्ना लिल्लाहि पढ़ब हाणे मुंहिंजो वारो आयो आ त मांखे मोटाइण ते मजबूर छो कयो थी ॻाल्हि ॿुधाए छाहे अदा वाकई ओ नहीं मोहम्मद कुर्बान थियो त इन्ना लिल्लाहि चयम कासिम अब्बास अकबर कुसी आया त रब जे कई ते सब्र कयो से पर मांखे कसम परवरदिगार जे इज्जत ऐं जलाल जो त मां असगर जी उंज नथी ॾिसी सघां अमर जे झोलीअ में आ छाती में खीर जो फुड़ो कोने जो असगर जे मुंह में विझूं हर हर पाजी जबान या सुकलड़ी कड़ी तो ॾेखारे अखड़ियूं फेराए तो ॾिसे त अम्मी काथे आ मुंहिंजी पुफी काथे आ ॾाढी तकलीफ़ अंदर खे पती आ मां रुगो एतिरो पंहिंजे दिल में सोचियो त अधे खे तकलीफ़ ॾियां त असगर खे खणी वञे 22,000 लश्कर जो यजीद जो बीठो वा लश्कर मन मन को इन्हनि में बचड़ी वाल हुजे मुंहिंजे बचड़े खे बढुक पाणीअ जा ॾेई विझनि मन हिन जी जान बची पवे मदीने में मोहम्मद जूं अज़ानूं चवे उते हली नमाज़ूं पढ़ाए बेशक इन मेहरबानी कर चई त हाओ भेण माजी यजीद में उम्मीद काने पर मां तुझे हुक्म के मोड़े न थो सगा इते असगर जी अम्मा भी आई उन्हें भी अर्ज कयो ठीक आ
मूंखे ॾियो मास कर खणी थो वञा वधीक खटाइण सुबह जा भाग हज़रत इमाम अली असगर खे ॾाढे रंग जो कपिड़ो वा वेढ़ियल आहे नंढड़ो हो न शहज़ादो 6 महीननि जो तलवार रखियईं ढाल रखियईं नेज़ो रखियईं पंहिंजे असगर खे छातीअ सां लाथईं तंबुन खां खणी ॿाहिरि हलियो त वरी भेण ज़ैनब सॾु कयुसि त अदा जून जुलाई जो महीनो वा झोला पिया था लॻनि हे गुलाब जो गुलड़ो वा मता घुमाइजी वञे इते बीह त मां चादर मुबारक ॼाए त असगर जे मुंहं ते रखियूं वञो इमाम साईं तो चवेसि पियो त न भेण न इन्हीअ चादर खे ॿाहिरि न कढजाए इन्हीअ जे मथां सिज कॾहिं पाछो न विधो वा चंड काई रोशनी न विधी आहे वाह वाह बेशक बाक़ी तू हेडे नजर कर तमा असगर जे मुंह के किए तो ढकिया उहा जेका रसूलुल्लाह जी चादर मुबारक पटको मुबारक बदलो सलाथई नंढड़े असगर जे मुंह ते रखई उतो पियो पंहिंजे भेण खे चवे त हाणे नबीअ जे दस्तार जो पलांद रखियो थमास त मुंहिंजे नाने जो सायो हित बि हुजेसि त हुत बि हुजेसि लश्कर तो एक बे जे सामू बीठा हा न हाने जेड़ी मल जो खली हड़ियो वा ते आशकन दफ्तर भरिया शाह साहब हाने पांजे नंढड़े सा ॻाल्हाईंदो पियो वञे फरमाते हैं ए गुंज ए दहन ए मेरे प्यारे बतला वो मुझे क्या मैं कहूँ अहले जफा से खुलती नहीं मेरी जुबान फुरते हया से असगर मैंने जो मांगा है खुदा से पुत्र अदना से सखी मांगे ये दस्तूर नहीं है अब सब्र करो नखर कहीं दूर नहीं है सुभान अल्लाह दोस्तों दस्तगीर जो बचड़ो आहे असांखे उन जो अदब आहे एहतराम कंदव अदब कंदव खटींदव सुभान अल्लाह सैयद मोहम्मद आसिफ अली शाह पीरा फुरानी तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि दुआ खपेव न हेॾे ॻाल्हायो मज़दूरी खपेव हे पछाड़ीअ में मज़दूर जी मज़दूरी इहा दुआ आहे सुभान अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक जो भला सुजा गुनाह चा नाराए तहकीक अरे अबू बकर हम चुका बा उमर दर तवाफ उस्मान आपे ज़मज़म अली हज अकबर असद हे नाराए तहकीक जो मना है नाराए हैदरी नाराए हैदरी नाराए पीर नाराए पीर सैयद मोहम्मद आसिफ अली शाह तव्हां जी आहे बिस्मिल्लाह असांजा वॾा आहियो कुर्सी खणी अचे साईं सलाम थो करे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह जी साईं हाफ़िज़ अली अकबर आहे अञा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह माफ़ कजो इश्क वारा बुधण था चाहन बस 5 मिनटन में इंशाअल्लाह ताला मसाइब हुसैन माशाअल्लाह वे हो अल्लाह से तमाजे अदब के कबूल फरमाइंदो वे हो जड़ी मल जो नंढड़े मासूम के खणी करे यजीद जे लश्कर जे साम्हूं थियो वा आशिक तो चवे पो त ये कौन बेज़बान है तुम्हें कुछ ख्याल है दुर्रे नजफ है बानू ए बेकस का लाल है लो मान लो तुम्हें
कसम जुल जलाल है बतहा के शहजादे का तुमसे सवाल है। तुमको कसम है रूहे रिसालत मआब की, टपका दो इसके हलक में दो बूंद आप। आई असांजे मेहरबान मुर्शिद करीम सखी सरदार मशहूर वारे साईं जो हिकिड़ो प्यारो मुरीद थी गुज़रियो वा अली बख्श जमाली बाशरो पांजे मुर्शिद में फना थियल फना फि शेख जे दर्जे में उन्हीं जो हिकिड़ो शेर मां पढ़े में मूंखे दिल सां लॻो मां यादि कई। चवे तो पीर सगीर असगर नू जद बाबे हुसैन चाया आन के यजीद जे लश्कर आडो फायक में फरमाया त देवो एक गिलास पानी दा मेडा असगर सख्त उन्याया आखे बूंद न देसू पानी दी सागू इब्ने जियाद मनाया। इतने ताई एक हुरमल नाले जो तीर कुत्ते उछलाया लगा सगीर दे गले यारो जग सदमा सख्त रसाया। झोली पाक हुसैन दियारो जो गुल मासूम कुमाया। क्या हालत होंदी उह वेले जह वेले वापस आया तीर वड़ा कि न पीर वड़ा जो मासूम शहादत पाया। देख सगीर दे तीर गले विच खीमा शोर मचाया। इमाम पियो चवे ने त तुसा सब्र करो तुसा सब्र करो जो इवें हा रब दा राया। हुसैन जेहा साबिर यारो नकी जमिया नकी जाया। करबल दे मैदान अंदर केड़ा सितम सैयद सहाया। अली बख्शा होवे हैफ उन्हानू जन मंगवाते मरवाया। त इब्ने सादा इमाम साईं के फरमायो त अली असगर जो बहानो करे आयो आ त बचड़ी वाल हुंदा पानी झट दींदा है त गाड़े कपड़े में कुरान खणी आयो आ। पाण फरमायो त जे कुरान खणी अचा वहा त मां कासम छो कुहाया। जे मां कुरान अग में खणी अचा वहा त मां हम शिकले पैगंबर अकबर न लुटाया। जे कदे कुरान खणी अचा वहा त मां अब्बास न माराया। पांजा भाणे जा ओ नहीं मोहम्मद न माराया। जडे मुझा एडा कूद कुठा थव त कुरान खणी न आयो आया। हाणे कुरान किया खणी इंदो साव हे कुरान ना है अचो मुझे करबला जे मुसाफिर जो दीदार कयो। गाड़ो कपड़ो जो मोहतों लाथई त असगर जो हुस्न चंड के शर्माए रहो। चई हा वाकई असगर आहे। वो पानी दियो ब ढुक पानी जाने जे अंबड़ जूं उम्मीदा आंदियूं तमाम
चेंदा हा दींदा से पर तू पान पियंदे त माखे रगुन में ताकत अचे ताज़ो तवानो थिया त पोइ मां यज़ीदन खे मारिया चई त माखे तव्हां जो पानी पियणो हराम आ माखे पंहिंजे नाने मोहम्मद ज़बान चूसराए छॾी आई माखे या कन में ॻाल्हि बि चई आई त करबला में हेॾो इम्तिहान ॾियणो पवंदई सुबुह खां वठी करे शाम ताईं शहीदनि जा लाश ढोइणा पवंदई तंहिंजे करे अॼु मुंहिंजे कौसर वारी ज़बान चूसे सॾ तोखे क़यामत ताईं उञ न लॻंदी मां न पाणी पीअंदुसि बाक़ी जेकॾहिं तव्हांखे एतबार नथो अचे के मां पंहिंजे कुल्हण तो चादर थो लाहियां करबला जे ज़मीन ते थो विछाया मां पंहिंजे मासूम असगर खे इन्हीअ ते चादर ते सुम्हारे मां ॿ क़दम हेॾे हटी थो बीहां आहे को ख़ुशि नसीब तमामु आहे जेको मुंहिंजे असगर जे मुंहं में अचे ॿ पाणीअ जा ढुक विझे हिते जन्नत जी टिकेट हुसैन खां वठे सखा ए सखा करबला जा खून माफ़ कंदो साव मुझो नानो रुसी वियो अथव परचाए ॾींदो साव हैदर करार जो शाहे नजफ में खून पियो थो तड़पे वो भी परचाए ॾींदो साव अमी फातिमा रुसी वई अथव उहा बि परचाए ॾींदो साव छा ॿ ढुक गिलास पाणीअ जो सखा ॾिस ॿ मिंट 5 मिंट इंतजार कयई यज़ीद नौ पानी ना आयो मथों मचे बीठुस सॾु करे थो ॻाल्हाएसि हे मुंहिंजा सुहिणा असगर मूंखे ख़बर खे त 4 महीननि जा ॿार ॻाल्हाईंदा न आहिनि पर जे अॼु करबला में मुंहिंजो रब तोखां ॻाल्हाए त पंहिंजे बाबे सां 2 लफ़्ज़ त रुॻो ॻाल्हाए अबा मां यज़ीदन खे तुंहिंजी उञ पेश कई चवन था त इएं पाणी न ॾींदासीं यज़ीद जे हथ में हथ ॾे बैत कर पोइ खोड़ पाणी ॾींदासीं हाणे अल्लाह जो वास्तो थी तूं पाखे ॿुधाए त जे तूं चवे था बाबा खे ॾाढी उञ लॻी थी पाणी प्यार त वाइदो वा असगर त मां तुंहिंजे करे यज़ीद जी बैत कया तोखे पाणी वठी ॾियां मुंहिंजा अब्बा तूं पी पर सोचे समझी जवाब दी जाए अलीअ जो खून न लजाए जाए अमर जी थनियों के दागदार न कजाए सोचे समझी जवाब दी जाए 3 ॾिहाड़नि जो उञायल अबे जो इएं चवण अखियूं मुबारक खोले ऐं ज़बान ॻाल्हाइण लॻी चवेस तो अल्लाह वल्लाह या बताया खुदा जो वास्तो थी यज़ीद जी बैत न कजाए मूंखे पाणी न खपे जे मुंहिंजो सिर बि खपई त माखे कुहाए पर यज़ीद जी बैत न कर बिस्मिल्लाह करे पंहिंजे बचड़े खे अञा खणी सीने सां लातई त यज़ीद जे लश्कर मां इहो तीर हुरमल जो लॻो पंहिंजे बचड़े खे निरड़ ते चुम ॾेई करे चवेसि थो त अबा ॾे ख़बर पाणी पी ठो कई कि न अञा यज़ीद खां घुरा साबिर हुसैन जो बचड़ो मां 5 मिंट सब्र कर त मां पंहिंजे बाह मां बि तीर कढा तुंहिंजे गिचीअ मां बि तीर कढा हिकिड़े आशिक़ जो शाइर आहे चवे थो त सदके वजा अली असगर ता जह नढड़ी उम्र में हो तीर झलियो दीन जे खातर दुश्मनन जे जह पानी खां बिहो पाण पलियो हुसैन हथड़न में झले पंहिंजो साईं जो रत छातीअ ते मलियो जॾहिं लाडुले लाश खणी हर मन ॾांहुं हुते हलियो उते खीर पिया कजो खून ॾिसी जी जल जो थे जी जलियो
तब सब्र में रहा सिद्दीक चए केॾो सीने अंदर तन सूर सलियो वञी राणे पंहिंजो रूह रलियो नाने पाक नबी असां वॾो आशिक़ ख़ुदा जे ज़ात जो कसम आओ न आशिक़ दफ़्तर भरे छॾिया जड़ी मल जो दम परवास थी वियो बचड़े जो त हिकिड़ो आशिक़ थो चवे पियो त हथां ते बाल चाई वेंदे नाल हाम मिलाई वेंदे दीद दे दीद रलाई वेंदे हुसैन कनू पुछो किवें दीन बचाई वेंदे जड़ा थन्यो पिंदा बाल कुहाई वेंदे हथां दे बाल चाई वेंदे नाल हाम मिलाई वेंदे दीद दे दीद रलाई वेंदे हुसैन कनू पुछो किवें दीन बचाई वेंदे जड़ा थन्यो पींदा लाल कुहाई वेंदे तंबू मऊ खातूने जन्नत जो बचड़ियों ॾिसी रहियूं आहिनि अलाह कदो जो असांजे असगर खे पाणी मिली पवंदो इन्हीअ शहज़ादे जी जान बची पवंदी अमड़ जूं उमेदा अधूरियूं रहिजी वयूं ज़ैनब साण जूं सुवाल ऐं अर्ज़ उते रहिजी विया जेड़ी मल जो यो नंढड़े जो लाश खणी करे मौला अलीअ जो शहज़ादो इमाम हुसैन खीमन में पहुतो अग में असगर जी मां थी पुछेसि ऐं पुफी थी पुछेसि ओ हुसैन अग में त असांखे इहा वाधाई ॾे त असगर खे पाणी यज़ीद ने ॾिनो या न पाण फरमायूं पंहिंजी भेण खे त अदी हेॾे हली आ कपिड़ो मुंहं लाहे तूं पाण पुछेसि त पाणी पीतू या न इमाम अली मक़ाम जी भेण जो कपिड़ो लाहे ॾिसे त अखियूं डरा ॾेई वयूं आहिनि बंदि थी वयूं आहिनि चुरपुर असगर में कान्हे का इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ियईं पर इते जेड़ी मल जो आर्यान मासूम जो लाश ॾिठो रुअण जो आवाज़ सकीना जे कन ते पहुतो त उहा बि भॼंदी आई अचे अबूअ खे अर्ज़ु कयईं त मूंखे बि नंढड़े असगर ॾेखार चई पुट या मुझी हुसैन जी दिल या मुझे भेण ज़ैनब जी दिल जेके सूर बर्दाश्त कयूं वेठा आहियूं तू मासूम असगर जो मुंह न ॾिसी सघंदी नंढड़ी या मथा दिल न टुटी पवई त रोई करे थी पंहिंजे बाबे खे चवे त मां रुवंदी रुवंदी मरी वेंदी मां बि साबिर हुसैन जी धीउ आया तुंहिंजे सब्र खे इख्तियार कंदसि मूंखे असगर जो मुंह ॾेखार अच जेड़ी मल जो लटड़ो असगर जे मुंह तो लाथो साईं त पोतड़ी मुंह तो लाहे करे असगर जे निड़ ते पई उघे असगर अदा मांखे जे इहा ख़बर हुजे हा त ए वस्तो खे यज़ीदी तीर हणंदा त मां या पोतड़ी लाहे करे बाबे हुसैन जे पेरनि ते रखा हा अल्लाह जो वास्तो विझांसा त हूं दी शहजादे जी जिंदगी त बची पवंदो यज़ीद ने न खणी वञ साथ अपने जहां से लेते न गए तुम गाधा मेरे ताबूत को देते न गए तुम अमर वडी ही फौत थे हाथ कुले कांदी तू थे सहा जनाजो तू पड़े सा कब्र में तू लाहे सहा पर खिल के गुल कुछ तो बहारे जा फजा दिखला गए हसरतन गुंजों पे गए जो बिन खिले मुरझा गए यो मुख्तसर नंढड़े मासूम जी शहादत हुई इन्हीं में तजावुज़ भी न हो अदब वारा अखलाक वारा लफ्ज़
पांजन के भी वणदा परावन के भी वणदा अल्लाह रब्बुल आलमीन तमा जो अचण वेहण बुधण कबूल फरमाइंदो ऐं इन्हीअ जे मथा अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाइंदो।